पुलिस के घेरे में आयो। WARIS जी सर न मुखे रिजल्ट खपे रिजल्ट। अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 ॼण मुझे वीरान दिल ते ईअं लॻे थो त काउसम जी मलका आई आहे। पाणी मूंखे तुंहिंजी यादि आ। ज़ालिम खान जो ज़ुल्म खां खुदा बचाए। खुदा बाबा साईं अदा साईं ॾिसण में कान था अचनि। पिटणो न इंस्पेक्टर साहब। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। अॼु जेको बि कुझु आहे हिन राज वारनि जे सदके आहे, ॻोठ वारनि जे सदके आहे।